डायरेक्टरेट ऑफ कस्टम्स सखर पारां कस्टम रेंज ऑफिस साइट एरिया में सिविल जज अली हसन पुलपोटो, एडिशनल कलेक्टर सैयद ज़ुबैर शाह, असिस्टेंट कलेक्टर मोहम्मद हाशिम, चैम्बर ऑफ कॉमर्स ऐं कंजर्वेटिव कस्टम कमेटी जे मलिक मोहम्मद अवेज़ समेत पुलिस एंटी नार्कोटिक्स पाकिस्तान टोबियो कंपनी समेत ॿियनि ते मुश्तमिल निगरान कमेटी जी निगरानी में पाबंदी मढ़ियल गैर क़ानूनी सिहत लाइ हानिकार मुद्दे ख़ारिज शयूं साड़ियूं वयूं। साड़ियल शयुनि जी मालियत 15 करोड़ रुपयनि खां वधीक ॿुधाई पई वञे। तक़रीब खे ख़िताब कंदे एडिशनल कलेक्टर कस्टम सखर ज़ुबैर अहमद शाह चयो त कस्टम पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते हथ कयल गैर क़ानूनी सामान खे अवामी आगाही ऐं स्मगलिंग जे रोकथाम लाइ साड़ियो पियो वञे। हुन चयो त स्मगलिंग क़ौमी मुइशत ऐं तरक़ी लाइ तमामु वॾो ख़तरो आहे। कस्टम जूं टीमूं पंहिंजी जान जो नज़रानो ॾेई पाबंदी मढ़ियल ऐं गैर क़ानूनी तरीक़े सां मुल्क में ईंदड़ सामान खे पकड़ण लाइ ॾींहं राति कमु करे रहियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।